दादू शहर जे छाणो शाह कॉलोनी में वहशी जवाबदार नौजवान अयाज़ पुट मुमताज़ पंवर घर आॾो रांदि कंदड़ 4 वरनि जी मासूम न्याणी अफशां धीअ मोहम्मद मुसा शाहाणी खे शइ जे बहाने पंहिंजे घर वठी वञी जिंसी हवस जो निशानो बणाए छॾियो। छाणो शाहबाद पुलिस वाक़े जो इतला मिलण ते जवाबदार जे घर ते छापो हणी जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। मासूम न्याणी खे ज़ख़्मी हालत में वुमेन प्रोटेक्शन सेल पुलिस आंदो वियो, जितां मासूम न्याणी खे सिविल अस्पताल जे इमरजेंसी शोबे में मोकिलियो वियो, जिते मासूम न्याणी रोईंदी रही ऐं मासूम न्याणी जा कपड़ा रतो रत थी विया। दादू सिविल अस्पताल में मासूम न्याणी जे अमड़ मुसम्मात अज़ीमा शाहाणी साफ़िन खे ॿुधायो त मासूम धीअ घर आॾो रांदि करे रही हुई त ओचितो पाड़े में रहंदड़ नौजवान अयाज़ पुट मुमताज़ पंवर शइ वठी ॾियण जे बहाने पंहिंजे घर वठी वञी जिंसी ज़्यादती जो निशानो बणायो। ॿिए तरफ़ एसएसपी दादू एजाज़ अहमद शेख सिविल अस्पताल पहुची निंगरी जे अमड़ खे इंसाफ़ जो ख़ातिरी कराईंदे साफ़िन खे ॿुधायो त वाक़ियो इंतिहाई अफ़सोसनाक आहे। इतला मिलण ते अस्पताल पहुतो आहियां, न्याणी सां मुकम्मल इंसाफ़ कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।